अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा एहसान रुदनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वफ़ा एहसान ऑफिशियल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधी ड्रामनि जो बब्बर शीं अदाकार सभिनी जो सरदार असद खान कुरैशी जे बारे में। जी हाँ दोस्तों, असद खान कुरैशी तमामु बहितरीन ऐं प्यारो अदाकार आहे। अॼु असां हुन जी हक़ीक़ी ज़िंदगी जी पूरी मालूमात तव्हांखे हिन वीडियो में ॾींदासीं। पर वीडियो शुरू करण खां अॻु हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे वीडियो खे अञा ताईं लाइक न कयो त मुंहिंजे वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। तो दोस्तों, कयूं था वीडियो खे शुरू। महिरबानी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी 1955 ईस्वी में शिकारपुर शहर में लाही बख्श कुरैशी जे घर में अख खोली। जी हाँ दोस्तों, असद खान कुरैशी 1955 ईस्वी में पैदा थियो ऐं उन जी इब्तिदाई तालीम इंटर ताईं आहे। इंटर खां पोइ इनखे नंढपिण खां ई फिल्मनि ऐं ड्रामनि जो शौक़ु थींदो हुयो। इन BTV ते बि केतिरियूं फिल्मूं कयूं, जंहिंमें रावल, गुलाम मुस्तफ़ा, मौजा, हीरो ऐं ॿियनि फिल्मूं अची वञनि थियूं। ऐं इन वरी KTN चैनल खुलण खां पोइ इन KTN चैनल ते हिकिड़ो फिल्म कयो दरिया पार। जी दोस्तों, दरिया पार में इनखे गुंडे जो कैरेक्टर हो ऐं इहो ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजो कैरेक्टर निभायो असद खान कुरैशी। ऐं इन ड्रामे में तमामु घणी शोहरत मिली असद खान कुरैशी खे। सो उन ड्रामे जे करे अञा ताईं माण्हू घणो करे असद खान कुरैशी खे संदोरो करे छॾींदा आहिनि। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन खां पोइ इन केतिरियूं फिल्मूं कयूं, जंहिंमें रावल ऐं ॿियूं केतिरियूं फिल्मूं आहिनि। छा ॿुधायां असद खान कुरैशी जूं फिल्मूं। ऐं फिल्मनि खां पोइ वरी इन ड्रामनि में शुरूआति कई, जंहिंमें पत्थर दुनिया, ज़हर ज़िंदगी, पंहिंजा परावा, लज लोई ऐं लज, ॿियूं बि केतिरियूं फिल्मूं कयूं, ड्रामा कया। सो दोस्तों, असद खान कुरैशी जे बाबति मूं वटि इहा ॼाण आहे। ऐं वीडियो खे कयूं था ख़तमु, वरी मिलूं था हिकु नए वीडियो में। तेसि ताईं ख़ुदा हाफ़िज़। दोस्तों, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो त कमेंट में पंहिंजो राय ज़रूरु ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।